अस्सलाम वालेकुम दोस्तों इन वीडियो से मां तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। जी हा दोस्तों, नई ख़ुशख़बरी आहे त हिकु नओं ड्रामो धमाकेदार अची रहियो आहे सिंधु टीवीअ ते, जंहिं ड्रामे जो नालो आहे पंजनि जा वेरी। फरज़मल खजूर जी डायरेक्शन में हीउ ड्रामो अची रहियो आहे। जी हा दोस्तों, हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कंदा, या हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग कॾहिं हलाई वेंदी ऐं कॾहिं ड्रामे जी रिकॉर्डिंग कहिड़े शहरनि में कई वेंदी, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों, फरज़मल खजूर जी डायरेक्शन में हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे पंजनि जा वेरी। जी हा दोस्तों, हिन ड्रामे जी मीरपुर, मातेलो ऐं मेड़ में रिकॉर्डिंग कई वेंदी। हिन ड्रामे में सिंध जा मशहूरु अदाकार निसार शाह, बिलावल खोखर, आज़म मेंगल ऐं इन खां अलावा अख्तर खोखर, मजू सदालार, अहमद अली शेख, इन खां अलावा मशहूरु एक्टर हिन ड्रामे में अदाकार कमु कंदा। जी हा दोस्तों, हिन ड्रामे जी अनक़रीब रिकॉर्डिंग कई वेंदी मीरपुर माथेले में। दोस्तों, हीउ तमामु बहितरीनु ड्रामो आहे। जीअं ज़हर ज़िंदगी, हिन जे खां वधीक हीउ ड्रामो हलंदो।